चूंडियल नुमाइंदा मसला हल कराइन। झंडीर बरादरी जो मेड़ाको पनुआकिल में झंडीर बरादरी जे गोठ अरबाब खान झंडीर, फैज मोहम्मद खान झंडीर, अजीम झंडीर समेत पनुआकिल जे झंडीर बरादरी जो एक मेड़ाको मोहम्मद हयात झंडीर जी सरपरस्तीअ में थियो, जंहिंमें आसिफ एजाज, ज़ुबैर, हाकिम रेहान, राशिद ऐं फैसल झंडीर ऐं नामियारे वकील इमदाद झंडीर ऐं ॿियनि शिरकत करे चयो त पनुआकिल जी यूसी पमारी, ज्वागीर, नूरोजा, हिंगोरजा में बराबरी जा 3 गोठ आहिनि ऐं पनुआकिल में 50 खां वधीक घर आहिनि। झंडीर बरादरी जा तालके पनुआकिल में 2000 खां वधीक वोट आहिनि, जेके सदाई पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे ॾेई कामयाब कंदा आहिनि। मोहम्मद हयात झंडीर ऐं ॿियनि चयो त अफ़सोस आहे जो झंडीर बरादरी जी कंहिं बि माण्हू खे पटेवाले जी नौकरी बि नाहे मिली। अॼु जे दौर में ॻोठनि में रहंदड़ सवे हज़ारे माण्हू बिजली, गैस, तालीम, सिहत, रोड रस्ते खां बि महरूम बणियल आहिनि। ताज़ो चूंडियल यूसी चेयरमैन मेंबर ॿिया बि सार नथा लहनि। हुननि सैयद खुर्शीद अहमद शाह, सैयद नासिर हुसैन शाह, जाम इकरामुल्ला धारे जो, जाम सैफुल्ला खान धारे जो खां घुर कई त मनपसंद माण्हुनि वॾेरनि खे नवाज़ण बदिरां झंडीर बरादरी जेका पीपल्स पार्टी जी वोटर आहे, उन्हनि जा जाइज़ बुनियादी मसइला फौरी तौर ते हल कराया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।